नाज़रीन बुलेटिन जा आगाज़ में अवां खे ॿुधायूं आसिफ अली ज़रदारी ऐं पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जे सदारत हेठि सीसी जो इजलास थियो आहे। आसिफ अली ज़रदारी ऐं पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी सदारत हेठि थियल सीसी जे इजलास जे हवाले सां अवां खे ॿुधायूं पिया। पीपल्स पार्टी जी सेंट्रल एग्ज़ीक्यूटिव कमेटी जे बिलावल हाउस में थियल इजलास में समूरा मेंबर शरीक थिया। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे सेंट्रल एग्ज़ीक्यूटिव कमेटी जे इजलास में आम चूंडुनि जी मुहिम ऐं मंशूर ते गौर विचार कयो वियो। वधीक तफ़सील मालूम कयूं था ज़ुल्फ़कार गुरमानी खां। जी ज़ुल्फ़कार, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी, पाकिस्तान पीपल्स पार्टी जी सीसी जो इजलास थियो आहे लाहौर में बिलावल हाउस में। पाकिस्तान पीपल्स पार्टी जी सीसी जे इजलास में पीपल्स पार्टी जी सीसी जा मेंबर शरीक थिया आहिनि। हिन इजलास जे अंदरि बिलावल भुट्टो जो नालो बितौर वज़ीर आज़म जे पेश कयो वियो ऐं उन दौरान पाकिस्तान पीपल्स पार्टी जी सीसी बिलावल भुट्टो जे वज़ीर आज़म हुअण जे हवाले सां पंहिंजे नाले जी जेका आहे उहा तौसीक़ बि करे छॾी आहे। उन जी मंज़ूरी ॾिनी आहे त जेकॾहिं पार्टी इलेक्शन में चूंडूं खटे थी त पाकिस्तान पीपल्स पार्टी जो वज़ीर आज़म बिलावल भुट्टो हूंदो। उन खां अलावा पाकिस्तान पीपल्स पार्टी जी सीसी जे इजलास जे अंदरि ईंदड़ इलेक्शन जे हवाले सां गौर वीचार कयो वियो। पाकिस्तान पीपल्स पार्टी इलेक्शन मुहिम जे हवाले सां तफ़सीली तौर ते सीसी जे इजलास जे अंदरि गौर वीचार कयो आहे ऐं पंहिंजे मंशूर जे हवाले सां बि पाकिस्तान पीपल्स पार्टी सीसी जे हिन इजलास में तफ़सीली तौर ते गौर वीचार करण खां पोइ पार्टी खे हिदायतूं जारी कयूं आहिनि त उहे इलेक्शन मुहिम में भरपूर हिसो वठनि ऐं इलेक्शन मंशूर खे अवाम ताईं पहुचाइनि। पाकिस्तान पीपल्स पार्टी जी सीसी जो इजलास आसिफ ज़रदारी ऐं बिलावल भुट्टो जी सदारत हेठि थियो आहे, जंहिंमें पीपल्स पार्टी जी सीसी जा मेंबर शरीक थिया आहिनि। हिन इजलास में पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो नालो बेहसियत वज़ीर आज़म जेकॾहिं पाकिस्तान पीपल्स पार्टी चूंडूं खटे थी त पाकिस्तान पीपल्स पार्टी जे तरफ़ां उम्मीदवार बिलावल भुट्टो वज़ीर आज़म जो उम्मीदवार हूंदो। उनजो नालो सीसी जे अंदरि रखियो वियो ऐं उन खां पोइ सीसी जे मेंबरनि बिलावल भुट्टो जो नालो पार्टी जे वज़ीर आज़म हुअण जे कैंडिडेट तौरु उन जी तौसीक़ बि करे छॾी आहे। लाहौर में बिलावल हाउस में ही इजलास थियो आहे, जंहिंमें पाकिस्तान पीपल्स पार्टी इलेक्शन मुहिम इलेक्शन मंशूर ते गौर वीचार कयो आहे।